अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश। असां पढ़ी रहिया आहियूं डीबा क्लास में फ्रैक्शंस। अचो त पढ़ूं। फ्रैक्शन मतलब छा आहे? फ्रैक्शन जो मतलब आहे अणपूर। फ्रैक्शन जो मतलब छा आहे? अणपूर। त अणपूर में छा थींदो आहे? अणपूर में सिंधी सवली में पाण चऊं त अणपूर जो मतलब हूंदो आहे भाङो या हिस्सो। अणपूर सब खां पहिरीं त अणपूर हूंदो छा आहे? अणपूर जेको हूंदो आहे ईअं चऊं कंहिं बि शइ जा बराबरि हिस्सा करण खे अणपूर चइबो आहे। कंहिं बि शइ जा बराबरि हिस्सा करण खे अणपूर चइबो आहे। फॉर सपोज हिकिड़ी शइ असां वटि आहे। फॉर सपोज त ही हिकिड़ो असां वटि मानी आहे। त मानी जो जॾहिं पाण हिकिड़ो हिसो कंदासीं त हाणे घणा हिसा थी विया? इहे ॿ हिसा। मतिलबु हिकिड़ी शइ जो बराबरि हिसनि में विराइण खे असां अणपूर चवंदा आहियूं या फ्रैक्शन चवंदा आहियूं। अचो त मतिलबु छा थियो? हाणे हिकिड़ी शइ हुई, असां हुनखे घणनि हिसनि में विराए छॾियो? ॿिनि हिसनि में विराए छॾियो। अहिड़े हिसाब सां हाणे असां हिकिड़ी शइ खे हिकु ॿ टे माना हिकिड़ी शइ हुई, हुनखे असां टिनि हिसनि में हुनखे विराए छॾियो। ठीकु आहे पुटु? बराबरि ॾिसो, हाणे हिकिड़ी शइ में पाण घणा हिसा कया? ॿ हिसा कया। त हिकिड़ी शइ पाण लिखंदासीं असांजे मथे, हेठि लिखंदासीं असांजो जेतिरा असां हिसा कया। हिन में तव्हां ॾिसो, हिते पाण छा पिया कयूं? हिकिड़ी शइ जा टे हिसा करी रहिया आहियूं। त छा थींदो? 1/टे। अहिड़े हिसाब सां हिकिड़ी शइ जा अगरि पाण 4 हिसा कंदासीं त छा चवंदासीं? 1/4। त इहो आहिनि असांजो कंहिं बि शइ जा बराबरि हिसा करण खे अणपूर चइबो आहे। माना कंहिं बि शइ जेको आहे हुनखे अगरि पाण मुख़्तलिफ़ हिसनि में विराईंदासीं त उनखे पाण छा चवंदासीं? अणपूर, फ्रैक्शन। ठीकु आहे प्यारा ॿारो? त प्यारा ॿारो, हाणे तव्हां कंहिं बि शइ जा हिसा करणु सम्झी विया आहियो। त हाणे ॾिसूं त ही पाण चयो त हिकिड़ी शइ जा असां छा कयोसीं? 4 हिसा कयोसीं। हाणे अचो त हिन जो स्ट्रक्चर ॾिसूं त फ्रैक्शन जो स्ट्रक्चर छा हूंदो आहे? मतिलबु छा थो? हिकिड़ो अंग हेठि, हिकिड़ो अंग मथे, हिकिड़ी लाइन। हाणे हिननि खे चइबो छा आहे? अचो त हाणे सभ खां पहिरीं हिन निशानी खे असां चवंदा आहियूं भाङे। छा पढ़ंदासीं? भाङे। ऐं हिन शइ खे असां पढ़ंदासीं, हिन जे मथे जेको अंग आहे पहिरियों, हिनखे चवंदासीं असां अंश। ऐं हेठि जेको अंग हूंदो हुनखे असां चवंदासीं छेद। हाणे ॾिसो, हिन निशानी खे कीअं पढ़ंदासीं? अंश भाङे छेद, अंश भाङे छेद। हाणे इंग्लिश में हिनखे छा चवंदासीं? इंग्लिश में चवंदासीं नुमरेटर अपान डिनोमिनेटर। नुमरेटर अपान डिनोमिनेटर। हिन जो मतिलबु छा आहे? नुमरेटर जो मतिलबु आहे त अंश, डिनोमिनेटर जो मतिलबु आहे छेद। प्यारा ॿारो सम्झी वियो? त हाणे छा आहे? ॾिसो, हाणे हिते पाण छा ॾिठोसीं त हिकिड़ी शइ जा 4 हिसा कयो त मथे वारी रक़म खे छा चइबो? हेठे वारे अंग खे छा चइबो? त मथे वारे खे पाण चवंदासीं अंश, हेठे वारे खे पाण चवंदासीं छेद। हाणे इंग्लिश में अंश खे असां चवंदा आहियूं नुमरेटर, छेद खे असां चवंदा आहियूं
डिनोमिनेटर। ऐं ही जेका लाइन निशानी आहे हिनखे असां छा चवंदा आहियूं, भाङे। ऐं इंग्लिश में असां हिनखे चवंदा आहियूं अपान, माना न्यूमरेटर अपान डिनोमिनेटर। हाणे जेके वांग हूंदा 1 भाङे 2, 5 भाङे 3, 7 भाङे 4, 6 भाङे 3, 9 भाङे 4, जॾहिं पाण अहिड़े तरीक़े जूं रक़मूं ॾिसूं था त सम्झी वेंदासीं त इहो छा आहे, फ्रैक्शन, सिंधी में अणपूर। मतिलबु छा थियो, असां कंहिं न कंहिं शइ जो हिसो कयो आहे, कंहिं न कंहिं शइ खे बराबरि हिसनि के में असां तोड़ियो आहे ऐं उन जा हिसा कया आहिनि। त प्यारा ॿारो, तव्हांखे अंश ऐं छेद भाङे या न्यूमरेटर डिनोमिनेटर जो कॉन्सेप्ट अची वियो हूंदो। हाणे असां पढ़ंदासीं त कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि फ्रैक्शन हूंदा आहिनि, फ्रैक्शन जा टाइप्स कहिड़ा हूंदा आहिनि। अचो हाणे पाण पढ़ूं था टाइप्स ऑफ फ्रैक्शन। मतलब अणपूर जा किस्म, अणपूर जा किस्म। हाँ, टाइप्स ऑफ फ्रैक्शन में छा तो अचे, हाँ सब का पहिरीं प्रॉपर फ्रैक्शन। प्रॉपर फ्रैक्शन में खे सिंधी में पाण चवंदा आहियूं वाजिब अणपूर, या इनके कॾहिं कॾहिं सुबतो अणपूर भी पाण चवंदा आहियूं। ॿियो आहे पाण जो इम्प्रॉपर फ्रैक्शन, माना गैर वाजिब अणपूर। इम्प्रॉपर माना गैर वाजिब, प्रॉपर माना वाजिब या सुबतो। त हिनके सुबतो चइबो त हिनके पाण छा चवंदासीं, उबतो। छा चवंदासीं, उबतो। प्रॉपर माना वाजिब, इम्प्रॉपर माना गैर वाजिब। हाणे टियों पाण जो आहे क़िस्म मिक्स फ्रैक्शन। मिक्स फ्रैक्शन जो मतलब आहे गॾियल अणपूर। छा हूंदो आहे मिक्स फ्रैक्शन जो मतलब गॾियल अणपूर। चौथों हूंदो आहे कंपाउंड फ्रैक्शन। कंपाउंड के फ्रैक्शन के पाण चवंदा आहियूं मुरक्कब अणपूर। कहिड़ा कहिड़ा टाइप्स आहिनि, टाइप्स ऑफ फ्रैक्शन असांजा अणपूर जा क़िस्म कहिड़ा कहिड़ा आहिनि। सभ खां पहिरीं प्रॉपर फ्रैक्शन माना सुबतो अणपूर या वाजिब अणपूर। पोइ ॿियो नंबर असांजो आहे इम्प्रॉपर फ्रैक्शन, उबतो अणपूर या गैर वाजिब अणपूर। टियों असांजो आहे मिक्स फ्रैक्शन माना गॾियल अणपूर। चौथों असांजो पार्ट आहे क़िस्म आहे कंपाउंड फ्रैक्शन माना मुरकब अणपूर। उम्मीद आहे तव्हांखे चारई जेके आहिनि नाला समझ में आया हूंदा। हाणे असां हिकिड़े हिकिड़े खे खोले खोले सम्झंदासीं, एक्सप्लेन करे त छा हूंदो आहे। त प्यारा ॿारो, अचो त पाण पढ़ूं सभ खां पहिरीं प्रॉपर फ्रैक्शन। प्रॉपर फ्रैक्शन खे छा चवंदासीं, वाजिब अणपूर या सुबतो अणपूर। हाणे ॾिसो त वाजिब अणपूर में छा थींदो आहे, जॾहिं बि छेद वॾो माना न्यूमरेटर जेको आहे उहो वॾो ऐं अंश नंढो हूंदो त उनखे वाजिब अणपूर चइबो। ठीक है, मतलब जॾहिं बि छेद वॾो हूंदो ऐं अंश नंढो हूंदो त उनके पाण छा चवंदासीं, वाजिब अणपूर। कीअं, मिसाल
छेद वॾो 9 2। हाणे तव्हां ॾिसो त न्यूमरेटर जेको आहे उहो वॾो आहे ऐं सॉरी डिनोमिनेटर जेको आहे उहो वॾो आहे ऐं न्यूमरेटर जेको आहे उहो नंढो आहे। अहिड़े हिसाब सां हिते 2 भाङे 4 6 भाङे 7। हाणे जेको आहे न्यूमरेटर जेको डिनोमिनेटर जेको आहे उहो छा पियो थिए वॾो ऐं जेको न्यूमरेटर आहे उहो नंढो। अहिड़े हिसाब सां ॿिया बि खणे वठो था मिसाल 5 भाङे 9 4 भाङे 5। हाणे जिते तव्हां जिते ॾिसंदव त डिनोमिनेटर जेको आहे उहो न्यूमरेटर सां वॾो आहे त हिन जी डेफिनेशन ई पाण खे प्रूव करे पई त जॾहिं छेद जेको आहे वॾो हूंदो ऐं अंश जेको आहे नंढो हूंदो त हुनखे पाण चवंदासीं प्रॉपर फ्रैक्शन या वाजिब बणपूर। हाणे ॾिसो तव्हां त छेद सभिनी जा पाण छा कया आहिनि वॾा ऐं अंश जेके कया आहिनि उन्हनि खे नंढा। त इहे आहिनि असांजा प्रॉपर फ्रैक्शन। हाणे पाण पढ़ूं था इम्प्रॉपर। माना गैर वाजिब। हाणे गैर वाजिब में छा आहे ज़ाहिरी आहे हिते अंश जेको आहे वॾो आहे ऐं छेद वॾो आहे ऐं अंश नंढो आहे त हिते छा थींदो छेद जेको आहे उहो नंढो हूंदो ऐं अंश वॾो हूंदो। गैर वाजिब वरी छा थींदो छेद नंढो हूंदो अंश वॾो हूंदो। मिसाल पाण चऊं 9 भाङे 2 7 भाङे 2 5 भाङे 4 6 भाङे 2 7 भाङे 4। त हाणे हिते ॾिसो त छेद जेको डिनोमिनेटर आहे उहो नंढो आहे ऐं न्यूमरेटर जेको आहे वॾो आहे। हाणे प्यारा ॿारो जॾहिं बि तव्हांखे छेद वॾो मिले ऐं अंश नंढो मिले त असां छा चवंदासीं उहो छा आहे प्रॉपर फ्रैक्शन आहे। ऐं अहिड़े हिसाब सां वरी जॾहिं इम्प्रॉपर फ्रैक्शन जी ॻाल्हि कंदासीं त छा थिए असांजो छा आहे छेद नंढो हुजे ऐं अंश जेको आहे उहो वॾो हुजे। जॾहिं अंश वॾो ऐं छेद नंढो हूंदो त उहो हुनखे पाण छा चवंदासीं गैर वाजिब बणपूर या इम्प्रॉपर फ्रैक्शन। हाणे असां पढ़ंदासीं असांजो टियों मिक्स फ्रैक्शन। मिक्स फ्रैक्शन मिक्स फ्रैक्शन के सिंधी में पाण छा था चऊं गॾियल अणपूर। छा गॾियल अणपूर। हाणे मिक्स फ्रैक्शन में छा थींदो आहे त मिक्स फ्रैक्शन में हिकिड़ो सभ खां पहिरीं सॼो अदद होल नंबर हूंदो आहे ॿियो प्लस में साइड में हिन सां हिकिड़ो प्रॉपर फ्रैक्शन हूंदो आहे। माना सॼो अदद ऐं वाजिब बणपूर। कीअं ॾिसो मिसाल हिते आहे 2 वाजिब बणपूर छा आहे वाजिब बणपूर पाण चयोसीं त जंहिंजो छेद जेको वॾो हुजे ऐं अंश जेको आहे उहो नंढो हुजे। छा चवंदो हुजे डिनोमिनेटर न जेको हुजे उहो जेको वॾो हुजे ऐं न्यूमरेटर जेको हुजे नंढो हुजे त पाण उनखे छा चवंदासीं वाजिब बणपूर प्रॉपर फ्रैक्शन। हाणे हिते जेको आहे 2 जेको आहे इहो छा आहे हिकिड़ो सॼो अदद आहे ऐं होल नंबर आहे ऐं हीउ जेको पोर्शन आहे हिनखे पाण छा था चऊं प्रॉपर फ्रैक्शन। त जॾहिं सॼो अदद ऐं वाजिब बणपूर प्रॉपर फ्रैक्शन जॾहिं पाण में मिलनि था त इहे छा था ठाहिनि असांजो मिक्स फ्रैक्शन ठाहिनि था। त जॾहिं बि तव्हां अहिड़ी सूरत में शइ ॾिसंदव अणपूर ॾिसंदव त हीउ सॼो अदद हीउ वाजिब अणपूर त तव्हां हिनखे छा चवंदव मिक्स फ्रैक्शन। माना हिकिड़ो सॼो अदद हूंदो ॿियो हुन सां गॾु जेको छा हूंदो प्रॉपर फ्रैक्शन हूंदो। त जॾहिं सॼो अदद ऐं प्रॉपर फ्रैक्शन मिलंदा त छा ठाहींदो असांजा मिक्स फ्रैक्शन। मिक्स फ्रैक्शन 2 सॼा
4 भांगे 5, 4 सॼा 1 भांगे 9, 6 सॼा 3 भांगे 5। अहिड़े तरीक़े सां जॾहिं तव्हां ॾिसंदव त हिकिड़ो होल नंबर हुजे, ॿियो प्रॉपर फ्रैक्शन हुजे, त पाण सम्झी वेंदासीं त इहो छा हूंदो, मिक्स फ्रैक्शन। पहिरा बारो हाणे असां पढ़ूं था कंपाउंड फ्रैक्शन जो कॉन्सेप्ट। कंपाउंड फ्रैक्शन में छा थींदो आहे त नुमरेटर ऐं डिनोमिनेटर अंश ऐं छेद। हाँ अंश में भी को फ्रैक्शन हुजे ऐं छेद में भी को फ्रैक्शन हुजे, मतलब छा नुमरेटर में भी असांजे को फ्रैक्शन हुजण लाज़मी आहे ऐं डिनोमिनेटर में भी जॾहिं फ्रैक्शन हूंदो त पाण उनखे छा चवंदासीं, कंपाउंड फ्रैक्शन। मतलब ॿ फ्रैक्शन मिली करे हिकिड़ो नओं फ्रैक्शन ठाहिनि पिया, उनखे पाण छा चवंदा आहियूं, कंपाउंड फ्रैक्शन। कीअं 1 भांगे 2 वरी भांगे 3 भांगे 5। हाणे ॾिसो ही जेको नुमरेटर आहे इहो बि हिकिड़ो पाण जो अणपूर आहे ऐं डिनोमिनेटर जेको आहे उहो बि असांजो हिकिड़े क़िस्म जो अणपूर आहे। त जॾहिं अंश ऐं छेद ॿई जेके आहिनि अणपूर थींदा त इहो पाण जो कहिड़ो फ्रैक्शन हूंदो, कंपाउंड फ्रैक्शन। मिसाल वरी पाण चऊं 9 भांगे 4 वरी भांगे 4 भांगे 5, 3 भांगे 7 भांगे 4 भांगे 2। जॾहिं पाण चवंदासीं त मथे फ्रैक्शन हुजे अंश में बि छेद में फ्रैक्शन हूंदो त पाण खे इहो कॉन्सेप्ट मिले थो त इहो कहिड़े टाइप जो फ्रैक्शन आहे, कंपाउंड फ्रैक्शन जो। त प्यारा ॿारो अॼु असां पढ़ियासीं फ्रैक्शन छाखे चइबो आहे, कीअं हिस्सा बराबर में डिस्ट्रीब्यूट थियनि था ऐं असां कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि फ्रैक्शन पढ़ूं था, उहे आहिनि टाइप्स ऑफ फ्रैक्शन। असां चयोसीं त हिकिड़ो प्रॉपर आहे, इम्प्रॉपर, मिक्स, कंपाउंड। असां हिकिड़ो हिकिड़ो करे एक्सप्लेन कयोसीं ऐं उमेद आहे त तव्हांखे सही तरीक़े सां समझ में आयो हूंदो। हाणे तव्हां खे कोई बि कॉन्सेप्ट न क्लियर थियो हुजे त तव्हां कमेंट में लिखी सघो था ऐं पंहिंजी सजेशन्स ॾेई सघो था। महिरबानी।